बे पासे ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। सुल्तानपुर भरसा गोठ जुमू बिरोही वासी नौजवान गंबट जी अस्पताल में फौत थी वियो आहे। फौती नौजवान के वारसन खानगी डॉक्टर ते मुबैना गलत इलाज जो इल्ज़ाम हयो आहे। वारसन मूजिब नौजवान अनवर बिरोही के कुछ ॾींहं अॻु गोठ मंसूर मेतलो में मौजूद खानगी डॉक्टर माजिद समायर केस इंजेक्शन हई, जंहिंखां पोइ हुन जी तबियत ख़राब थी वई। नौजवान की गणती जोगी हालत में गंबट अस्पताल लियो वियो, जिते हुन दम ॾिनो आहे। सुल्तानपुर में ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं था। सुल्तानपुर भरसा गोठ जुमू बिरोही में वासी नौजवान गंबट जी अस्पताल में फौत थियो आहे। फौती नौजवान के वारसन खानगी डॉक्टर ते मुबैना गलत इलाज करण जो इल्ज़ाम हयो आहे। अव्हांखे ॿुधायूं, वारसन मूजिब नौजवान अनवर बिरोही के कुछ ॾींहं अॻु गोठ मंसूर मेतलो में मौजूद खानगी डॉक्टर माजिद समायर खेस इंजेक्शन हई, जंहिंखां पोइ हुन जी तबियत ख़राब थी। अव्हांखे आगाह कयूं, नौजवान के गणती जोगी हालत में गंबट अस्पताल लियो वियो, जिते हुन दम ॾेई छॾियो आहे। इहा ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर कयूं पिया। सुल्तानपुर भरसा गोठ जुमू बिरोही वासी नौजवान गंबट जी अस्पताल में फौत थी वियो आहे। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। अयाज समायर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है। जी अयाज, आगाह कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, सुल्तानपुर भरसा गोठ मंजूर अहमद अवां जी मेहरबानी। अयाज समायर तफ़सील